ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شريف الله اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين मुअज़्ज़िज़ उलमाए किराम बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइयों अजीज दोस्तों अल्लाह सईं जल्ल जलालहु अमन वारो जे कलाम पाक कुरान मजीद जी एक आयत गोरी अवा भावरन जे आॾो मूं तिलावत कई आहे उन जो तर्जुमो के चंद ॻाल्हियूं इंशाअल्लाह और अज़ीज़ तव्हांजे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि दुआ कयो अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हांखे असांखे सभिनी खे अल्लाह ताला अशाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह
तवाजे हिन जो के प्रोग्राम में तवाजे गोठ में बिन हाफिज साहबन जी दस्तार कराई वई। माशाअल्लाह वो पढ़िया तो दादू शहर में आए और खुशकिस्मती तवा गोठ वारन जी जो उनके दस्तार वरी तवाजे गोठ में करती या तवाजी मोहब्बत ऐं खुशकिस्मती चइजे जो उन्हनि खे हिन गोठ जी मस्जिद शरीफ में दस्तार कराई वई अवाजे रूबरू उनके पग ॿधाई वई। अल्लाह ताला उन्हीं बिन्ही साहबजादनि खे नेक ऐं सालिह बनाए जियां हुननि क़ुरान करीम याद कयो आहे इएं वरी अल्लाह ताला उनके क़ुरान करीम ते अमल जी तौफीक अता फरमाए ऐं वरी इहा भी खुदा खां दुआ घुरो त अल्लाह ताला उनके तौफीक ॾिए तो वरी ॿियनि खे पढ़ाइनि। दोस्तो मूं आयत सगोरी जेका तिलावत कई अजो के इन महीने मुबारक जी मुनासिबत सां उन जो तर्जुमो ऐं हिकिड़ो वाक़ियो तव्हांजे आॾो अर्ज़ कंदुसि जंहिंजो हिन महीने सां ताल्लुक़ आहे। सुभान अल्लाह। पहिरीं तव्हां तर्जुमो ॿुधजो उन खां बाद में मां तव्हांजी ख़िदमत में कुझु अर्ज़ कयां। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या फरमायो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लज़ीना आमनू जन शख्सन मुझे हबीब ते ईमान आंदो वहाजरू ऐं सोने नबी करीम सां गॾिजी हिजरत कयाऊं वजाहदू फी सबीलिल्लाह ऐं उन्हनि अल्लाह पाक जे रस्ते में जिहाद कयो बेअमवालिहिम व अनफुसिहिम उन्हनि पंहिंजा माल भी अल्लाह जे राह में ख़र्च कया त पंहिंजी जान भी अल्लाह जे राह में ख़र्च कयाऊं। अल्लाह ताला फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह ऐं दुनिया वारे ॿुधी छॾो ये आहिनि त मुंहिंजे महबूब करीम जा उम्मती पर इन्हनि जो दर्जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो आहे। व उलाइका हुमुल फाइज़ून हे मां अल्लाह पाक पंहिंजे तरफ़ खां इन्हनि खे सर्टिफिकेट अता फरमाए छॾियो आहे त इहा कामयाब जमात आहे। अवां समझी लिया हूंदा तो वे केर हुआ। अल्लाह पाक 1,24,000 नबी मोकिलिया हर जमाने में हर नबी जे लाइ अल्लाह तबारक व तआला उन जी मञण वारा मुंतखब फरमाया। आदम जे मञण वारा, नूह जे मञण वारा, सुलेमान अलैहिस्सलाम जे मञण वारा, अला हाज़िर क़यास हर नबी के मञण वारा ऐं उहे खुशकिस्मत इंसान जेके अल्लाह जे नबीअनि जा वफ़ादार रब पैदा फरमाया। यकीनन उहे सब भागन भरिया हुआ
पर आऊं चवां तो असां जो नबी नबियन जो सरदार ऐं महबूब जे ज़माने में जेके महबूब जा गुलाम रब मुंतखब कयासीं सभिनी खां वधीक शान वारा अल्लाह से फरमाइंदो कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नास ऐ नबी करीम अलैहिस्सलाम जा उम्मतियो मां अल्लाह तबारक व तआला तवां के सभिनी उम्मतुन में भली उम्मत करे मुंतखब कयो तवी भी उम्मती आयो असीं भी उम्मती आयो यो मुझे महबूब जी उम्मत जो सिलसिलो क़यामत ताईं इंशाअल्लाह हलंदो असां के खुदा ताला भली उम्मत जो लक़ब ॾिनो आहे तव्हां पाण खे भलो भायो था चो इंशाअल्लाह घबरायो न चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो रब करीम असां के उम्मत में भली उम्मत करार ॾिनो आहे सभिनी उम्मतुनि खां भलो करार ॾिनो आहे जो असांजो भाग आहे असांजो बख़्त आहे असांजी ख़ुशकिस्मती आहे जो रब्बुल आलमीन रसूलुल्लाह जी उम्मत खे भलो चयो पर पाण नबी करीम जे ज़माने में कोन आयो ज़ाहिरी ज़िंदगी वारी हयाती वारे ज़माने में कोन हुयासीं सरकार खां 1400 साल बाद में आया हो अगरचे अॼु भी असांजे महबूब करीम जी रूहानियत मौजूद आहे असां त चवंदा आहियूं असांजो नबी हाज़िर भी आहे त नाज़िर भी आहे पर मां हिकिड़ी ज़ाहिरी ज़माने जे हिसाब जी ॻाल्हि थो कयां त पाण ज़ाहिरी ज़िंदगी वारे दौर में कोन हुयासीं 1400 साल बाद में आहियूं पर असीं चऊं था असीं भला आहियूं ऐं उहे केॾा भला हूंदा जन रूबरू रसूलुल्लाह जो दीदार कयो हूंदो उन्हनि जो केॾो वॾो वॾो बख़्त हूंदो उन्हनि जी केॾी न वॾी ख़ुशकिस्मती हूंदी जो मुझे नबी पाक जो दीदार कयाऊं नबी करीम जे पुठियां नमाज़ूं पढ़ियाऊं नबी करीम सां हथ मिलायूं कॾहिं कॾहिं पंहिंजे महबूब नबीअ खे भाकुर पातऊं वरी सोणे नबी पाक जा हथ मुबारक बि चुमिया हूंदऊं ऐं मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खां दुआऊं बि घुरायूं हूंदऊं उन्हनि जे वक़्त सां रीस ई कान्हे ये सारे जहान खां वधीक थी आहे जेकॾहिं 1400 साल खां बाद में असीं भली उम्मत में शुमार आहियूं तो उहे त वधीक भला चइबा जेके महबूब करीम अलैहिस्सलाम जे रूबरू हुया ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे आज़म दरजतन इंदल्लाह उन्हनि जो दर्जो अल्लाह तबारक व तआला वटि तमामु वॾो आहे व उलाइक हुमुल फाइज़ून रब करीम फरमाए थो उनखे कामयाबीअ जो दस्तावेज़ मां रब ॾेई छॾियो आहे तव्हांखे ॿुधायां पाण जेके कलमे पढ़ण वारा आहियूं पाण खे उम्मीद आहे महबूब जे सदके जन्नत में वेंदासीं छा आहे तो उम्मीद छा अल ईमान बैन अल खौफ वर रजा ईमान खौफ ऐं उम्मीद जे विच ते आहे अल्लाह जो खौफ भी हुजे वरी अल्लाह में उम्मीद भी हुजे उम्मीद ना है खाली खौफ तब ठीक कोने जेकरे मुझा दोस्त अजीज खाली उम्मीद खौफ कोने तभी मजो ना है कत भी कंब भी अग्या तोरी दर्द दिखा अल्लाह तबारक व तआला जो खौफ भी हुजे अल्लाह तबारक व तआला जे रहमत में उम्मीद भी हुजे वो जेके खौफ भी हूंदो आहे ऐं उम्मीद भी हूंदी आहे इहो खौफ ऐं उम्मीद इंसान जो बेड़ो पार कंदी आहे ऐं असां उम्मीदवार आहियूं त इंशा अल्लाहुल अज़ीज़ महबूब जे ईमान ते महबूब ते ईमान आणण जे सदके में अल्लाह ताला असां तव्हांखे जन्नत नसीब फरमाईंदो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाती शफाअत त बरहक आहे न आहे न शफाअत मुंहिंजे महबूब जी छा ख़्याल आहे मौलवी झलो तो कोई अथव न
अली जलन पर तव्हां थोरो पढ़ंदव असांखे आहे शफ़ाअत में उमेद महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पाण फरमाइनि था त ॿिया त ठहियो पर मुंहिंजे उम्मत बनी कलब कबीलो हिकिड़ो अरब में थी गुज़रियो आहे बनी कलब ऐं उहो तमामु घणियूं बकरियूं चारींदो हो हिकिड़े हिकिड़े माण्हू वटि हज़ारनि जे तादाद में बकरियूं हूंदियूं उहे बनी कलब कबीले वारा गॾिजी जॾहिं पंहिंजा धण चारण वेंदा हुआ त हिन जबल खां वठी हिन जबल ताईं विच ते कई मैल हूंदा हुआ उन मैलनि में रुगो बकरियूं बकरियूं हूंदियूं बनी कलब कबीलो मशहूर हो सरकार फरमाइनि था जेतिरा बनी कलब कबीले जे बकरारनि जे बकरनि जे पुठनि जे मथां वार आहिनि मुंहिंजे उम्मत में के अहिड़ा बि हूंदा जो उन बकरनि जे वारनि जे तादाद खां बि घणी शफ़ाअत कंदा हिकिड़ी बकरी ते बि लखे किरोड़े वार हूंदा ऐं सॼे धण में जिथे लखे बकरियूं हुजनि उन्हनि जे वारनि जो तादाद ई कोन्हे को मुंहिंजे उम्मत में बि के अहिड़ा शख़्स हूंदा जेको बनी कलब कबीले वारनि जे बकरनि जे पुठनि ते जेतिरा वार आहिनि ओतिरनि वारनि जे तादाद जेतिरी शफ़ाअत कंदा मां त सम्झां थो त को बचंदो ई कोन महबूब करीम रुगो वेठो दुआ कंदो हबीब करीम अलैहिस्सलाम खे तकलीफ़ जी ज़रूरत ई कान पवंदी मां उहो ग़ुलाम ई कमु ठाहे छॾिया आहे या नाहे पढ़ो किताबनि में पढ़ो नंढड़ा ॿार माउ पीउ जी शफ़ाअत कंदा हाफ़िज़ क़ुरान पढ़ण वारो 70 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो आलिमनि खे अल्लाह ताला फरमाईंदो जेतिरनि जी वणई तेतिरनि जी शफ़ाअत कर पीर फ़क़ीर दरवेश अल्लाह वारा जंहिंजी ज़िंदगी में सोबत में तो गुज़ारियो हूंदो उहे तुंहिंजी शफ़ाअत कंदा हाणे मूंखे ॿुधा त बाक़ी बचंदो छा मुस्तफ़ा फरमाइनि था शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती बाक़ी वञी उहे बचंदा जंहिंजा कबीरा वॾा वॾा गुनाह हूंदा त जहिड़ा मां वेठो आहियां बहरहाल असांखे उमेद बि आहे ऐं महबूब जी शफ़ाअत में आसरो बि आहे ऐं उहा महबूब करीम जी शफ़ाअत कम ईंदी हाणे जेकॾहिं असां उमेद ते आहियूं छा ते चओ हाणे छा बाबा उमेद ते आहियूं त शफ़ाअत थींदी हेॾे त मामलो ई ॿियो आहे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था जंहिं मुंहिंजो दीदार कयो ईमान जे अख सां मां मोहम्मद करीम खे ॾिठाई उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे पक सां जन्नती आहे पाण आसरे में असहाबनि खे पक रुगो महबूब सहाबा लाइ कोन था फरमाइनि बल्कि महबूब फरमाइनि था त मुंहिंजे ॾिसण वारो त जन्नती आहे पर जेको मुंहिंजे ॾिसण वारे खे ॾिसंदो ईमान जी अख सां उहो बि जन्नती आहे माना सहाबी त जन्नती आहे पर सहाबी खे ॾिसण वारो ताबई उहो ताबई बि जन्नती आहे छो त महबूब करीम जो चेहरो अहिड़ो अक्सीर चेहरो आहे जो जंहिंजी बि मुस्तफ़ा जे चेहरे पाक ते नज़र पई रब करीम न था दोज़ख जी बाहि हराम करे छॾिया पता को तव्हांखे सुभाणे चवे त अबू जहल बि ॾिठो हो उतबे बि ॾिठो हो वलीद बि ॾिठो हो फलाणे फलाणे बि ॾिठो हो मां तो चवां कोन ॾिठो हो अल्लाह जो क़ुरान तो चवे अल्लाह ताला फरमाए थो तराहुम यंज़ुरून इलैका वहुम ला युबसिरून ऐं मुंहिंजा महबूब करीम इहे मके जा मुशरिक तोॾे वाझाइनि था छा था कनि वाझाइण बि शइ तराहुम तोड़न के ॾिसी तो यंज़ुरून इलैक इन इलैक जे सिले सां माना थींदी तोड़े वाझाइनि था पर अल्लाह ताला फरमाए थो वलाकिल्ला तो युबसिरून मुंहिंजा महबूब तोड़े वाझाइनि ज़रूर था पर मां रब क़ुरान में लिखी थो छॾियां इहे तोखे ॾिसनि ई कोन था वहुम ला युबसिरून पर इहे तोखे ॾिसनि कोन
नथा पिया जॾहिं अल्लाह तबारक व तआला उन जे ॾिसण जी नफ़ी फरमाई त असांखे यकीन आ त उन्हनि मुंहिंजे हबीब खे ॾिठो ई कोन जे ॾिसनि हा त पोइ मुंहिंजा त सिद्दीक़ वांगुरु मस्त थी वञनि फारूक वांगुरु कुर्बान थी वञनि उस्मान ज़िन्नूरैन वांगुरु घर ॿार कुर्बान करे छॾनि हा हज़रत अली मुर्तज़ा वांगुरु फिदा थी वञनि हा मुंहिंजे महबूब करीम खे ॾिठऊं ई कोन जे ॾिसनि हा ऐं हक़ीक़त में पर जन ज़ाहिर में ॾिसी वरी ईमान आंदो न उन्हनि खे बि नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हा जी मिसाल अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात या अबा बकर लम यारिफनी हक़ीक़ती गैर रब्बी ऐं अबू बकर तूं मूंखे ॾिठो आहे तूं ईमान आंदो आहे तूं मूंसां गॾु रहियो आहे तूं वॾे शान वारो आहे पर तोखे ॿुधाए थो छॾियां त सिद्दीक़ मुंहिंजे हक़ीक़त जो पतो मुंहिंजे रब खां सवाइ ॿिए खे आहे ई कोन चओ सुभान अल्लाह लम यारिफनी हक़ीक़ती न सुञातो आहे मुंहिंजी कंहिं बि हक़ीक़त खे गैर रब्बी रब खां सवाइ ऐं अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजो बि मक़ाम वॾो आहे तूं बि सभिनी खां फज़ीलत में मथे आहे पर पोइ बि तोखे चई थो चवां त तूं बि अञा मुंहिंजी हक़ीक़त खे कोन ॾिठो आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ज़ोर सां सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु सिद्दीक़ खे त मुंहिंजी हक़ीक़त थकिजी पियो छा हेॾे तवजो छा फरमा त मुंहिंजी हक़ीक़त ख़ुदा खां सवाइ ॿिए कंहिंखे मालूम न आहे हिकिड़े आशिक़ चयो मोहम्मद मुस्तफ़ा सोणे दी हक़ीक़त हथ न आई अॼु ताईं चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा सोणे दी हक़ीक़त हथ न आई अॼु ताईं गैरुल समय भुल गैरुल समय भुल हक़ीक़त हथ न आई अॼु ताईं ए गुजरे भेद अहमद दी कहीं को कल न पई अॼु ताईं सुभान अल्लाह चओ ए गुजरे भेद अहमद दी कहीं को कल न पई अॼु ताईं ए गुजरे भेद अहमद दी कहीं को कल न पई अॼु ताईं गैरुल समय भुल जरा की बचे वधी न गैरुल समय भुल हक़ीक़त हथ न आई अॼु ताईं ए गुजरे भेद अहमद दी कहीं को कल न पई अॼु ताईं मुझे महबूब करीम जी हक़ीक़त जी ख़बर कंहिंखे आहे उन महबूब करीम जी ज़ात बाबरकात जो जंहिं दीदार कयो सो जन्नती आहे जंहिं मुंहिंजे महबूब जो दीदार कयो सो जन्नती आहे इहे सहाबी मुंहिंजे महबूब जा आहिनि तूं असां उमेदवार आहियूं आसरो रखियूं वेठा आहियूं त तोखे असांखे उमेद आहे आसरो आहे पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब जे सहाबनि खे पक्का एतरे कदर जो महबूब करीम जी हिकिड़ी बुखारी शरीफ में हदीस पाक आहे उन्ही में पाण ईअं बि फरमातो त मुंहिंजा सहाबी जेके बदरी सहाबी आहिनि बदर वारा
उन्हनि जे लाइ त अलाह सां ईअं बि चयो आहे त बदर जे लड़ाई खां पोइ हाणे जेको वणे सो वञी कयो, तव्हां पक जन्नती आहियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजे महबूब जे सहाबनि जे लाइ आलम इस्लाम जे आलमनि जो फ़ैसिलो आहे। पाण महबूब जो फरमान न कयो त असहाबी कुल्लुहुम अदूल, मुंहिंजा सभु सहाबी आदिल, मुंहिंजा सभु सहाबी ॾाढो जो। माण्हू छा चवंदा आहिनि, फलाणे सहाबी फलाणे सां हीअं कयो, फलाणे फलाणे जो हक़ खाधो, फलाणो फलाणे सां विढ़ियो। मुंहिंजा दोस्त या जहालत जी निशानी आहे, मुंहिंजा दोस्त बेइल्मी जी निशानी आहे। दुनिया जे वॾे खां वॾे माण्हूअ ते तनक़ीद करे सघिजे थी, लेकिन रसूलुल्लाह जा सहाबी तनक़ीद खां मथे। तूं कंहिं पीर ते, कंहिं आलिम ते, कंहिं मुफ्ती ते, कंहिं वली ते, कंहिं गौस ते तनक़ीद करी त करे सघी थो, तोखे इजाज़त आहे, लेकिन रसूलुल्लाह जे सहाबा ते तनक़ीद नथो करे सघी, जो उन्हनि जी अदालत ऐं सच्चाई अल्लाह बयान कई। जिनजी तादील, जिनजी सच्चाई रब करीम बयान फरमाए, उन्हनि खे मुंहिंजा दोस्त हदफ नथो बनाए सघिजे, उनखे निशानो नथो बनाए सघिजे। छाजे करे उन्हनि जी सच्चाई खे अल्लाह पाक जे क़ुरान बयान कयो आहे। मां इहो तव्हांखे इन जे करे थो चवां त अॼुकल्ह बेदीनी जो दौर आहे। माण्हू कंहिंजी सोबत में अची वेंदा, को कंहिं मुला जे वर चढ़ियो, कंहिं मौलवीअ जे वर चढ़ियो, को कोई ज़ाकिर जे वर चढ़ियो, कंहिं को उबतो सुबतो किताब पढ़ियो, को मज़मून पढ़ियो। अब तारीख़ में हीअ लिखियल आहे, फलाणे किताब में हीअ लिखियल आहे त फलाणो फलाणे सां न ठहंदो हो, तूं उनखे चइजां ग़लति था चवीं पियो। अल्लाह ताला फरमायो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। यानी मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे, ऐं जेके मुंहिंजे महबूब करीम सां गॾु हुया उहे काफ़रनि ते सख़्त आहे, पर पंहिंजा पाण में खीर खंडो आहे। ऐं अल्लाह ताला या क़यामत ताईं क़ुरान शरीफ़ में आयत मुबारक लिखी छॾी आहे, नाज़िल फरमाए छॾी आहे, जेको सॼे जहान जा आलिम हाफ़िज़ पिया तिलावत कंदा, जेसीं ताईं ही जहान हूंदो क़ुरान मौजूद आहे। क़ुरान मौजूद आहे त सहाबा जो शान बि मौजूद आहे। उन क़ुरान में रब थो चए पंहिंजा पाण में भाउ रहनि, पाण में ठहियल रहनि। असां चऊं था विढ़ियल रहनि, हाणे असां सचाया क़ुरान सचो। इहा आयत सगोरी आहे। अल्लाह ताला फरमाए थो इज़ कुंतुम आदाअन फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। ओ मुंहिंजे महबूब पाक ते कलमे पढ़ण वारो, अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां महबूब जा उम्मती आहियूं, पर पाण में कई ज़ातियूं आयल आहे, के बरूच, के समाट, के सैयद, के नंढा त के वॾा, राजन जा राज नबी पाक जा उम्मती आहियूं। त महबूब जे मथां कलमे पढ़ण वारा बि इहे मुख़्तलिफ़ क़बीलनि जा हुआ, हिकिड़ी क़ौम वारा न हुआ, ऐं उहे क़बीला अॻु में विढ़ियल हुआ। हिकिड़ो क़बीलो ॿिए जा 50 खून करे चुको हो, ॿिए कबीले हुन जा वरी 100 माण्हू मारे चुका हुआ, हिक ॿिए खे ॻोल्हींदा हुआ, कबीलाई लड़ायूं थियूं, 100 साल गुज़री विया, 60 साल गुज़री विया, 30 साल गुज़री विया। क़ौमी सरदारनि वस कया त ठहियूं, कोन ठाहे सघिया। 100 माण्हू होॾो मरी विया, 100 हेॾा बेगुनाह फलाणी क़ौम जो मारियोसि। पर जॾहिं उन्हनि सभिनी कबीलनि मुझे महबूब करीम ते ईमान आंदो, अल्लाह ताला ॻाल्हि थो फरमाए इज़ कुंतुम अअदाअन, पाण में दुश्मन हुयो,
फअल्लफ बैन कुलूबिकुम नबी करीम ते ईमान आंदो त अल्लाह पाक तवाजे दिलनि में मोहब्बत पैदा कई फअस्बहतुम बिनिअमतिही इख्वाना ऐ तवा सब जो सब पंहिंजा पाण में भाउर बणिजी वियो छा बणिजी वियो भाइर बणिजी वियो अॻ में तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो कतर खून जा प्यासा हुयो पर रसूलुल्लाह अहिड़ो तव्हांखे महबूब अहिड़ो तव्हांखे फैज़ ॾिनो अहिड़ी नबी करीम तव्हां ते नज़र फरमाई जो तव्हांजा 100 सालनि जा खून विसरी विया पाण में भाउर बणिजी विया मुंहिंजा अदा इन्हनि आयतुनि खां बाद असांखे कतई तरह सां वार बि वॾो आहे वार जेतिरो बि शुबहो करणो कोन्हे त के सहाबी पाण में न ठहंदा हुआ सहाबिन जो पाण में इख़्तिलाफ़ हो न न सहाबा जो को बि इख़्तिलाफ़ कोन हो को बि पोजादो झगड़ो कोन हो को फसाद कोन हो पंहिंजा पाण में खीर खंड रहा मोहब्बत हुई अखलाक हो प्यार हो अल्लाह ताला फरमाए पाण में खीर खंड रहा अल्लाह ताला कुरान में फरमाए तो पाण में भाव रहा हाणे इहा ॻाल्हि कतई सम्झजा जेकॾहिं न को तोखे कॾहिं बि चवे त फलाणो सहाबी फलाणे सां न ठहंदो हो चओ लानतुल्लाह अलल काज़िमीन कूड़ा तो ते ख़ुदा जी लानत आहे अल्लाह जो क़ुरान सच थो चवे कंहिंजी ॻाल्हि ते न लॻिजो कंहिंजे चवण ते न लॻिजो कंहिंजी ॻाल्हि खे कमु ई न ॾियो तारीख़ कहिड़े कम जी माण्हू लिखी आहे रिसालो इंसान जो लिखियल आहे फलाणो किताब इंसान जो लिखियल आहे इंसान में हसद थींदो आहे साड़ थींदो आहे बोझ थींदो आहे जहालत थींदी आहे लालच थींदी आहे उहो कुझु थी सघे थो पियो उन लिखियो हूंदो उन असांजो तारीख़ ते ईमान कोन्हे असांजो ईमान क़ुरान ऐं हदीस ते सभई चओ सल्लल्लाहु अलैहि हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे अर्ज़ु कयां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो पाण मके पाक खां हिजरत करे आया काथे आया चओ मदीने में किथे आया मदीने शरीफ पाण सत जा माण्हू जो मदीनो पाक छा चवंदा आहियूं मदीनो पाक इहो अॻ में हो यसरत बीमारी तप मुसीबत वैल पर हबीबन करीमन जी दुआ घुरी मुंहिंजा मौला उनकुलुल वबा अल यसरब इलल जोफा ऐं मुंहिंजा मौला हे जेका मदीने खां जोफा वारी मदीने खां ॿाहिरि आहे मां तोखे अर्ज़ु कयां थो त हिन में जेका ॻोठ में बीमारी आहे कढी ओॾहिं माणे छॾ बुखारी शरीफ जी हदीस पाक में पढ़ाई शागिर्दनि खे सबक उन्ही में पाण करीम ने फरमाया तो मुझे दुआ खां पोइ हिकिड़ी राति मां सुतो पियो हुजां मूं ख्वाब ॾिठो त हिकिड़ी औरत जंहिंजा ॾुंडा वार टिड़ियल पखड़ियल हुजनि मेरो कारो मुंहुं हुजेसि तमामु ख़ैर ख़राब शक्ल में हुजे उहा मुंहुं पिटींदी मदीने खां निकिरी वई असहाबनि चयो या रसूल अल्लाह इन जो ताबीर कहिड़ो आहे पाण फरमाइनि था ताबीर इहो आहे त अल्लाह पाक मदीने जी वबा ऐं बीमारी कढी छॾी उहा बीमारी मदीने में वई हली हाणे मदीनो जेको आहे सो मदीना तैयबा आहे अॻे बीमारी ही हाणे तैयबा थी वियो आहे पाक थी वियो आहे हबीबनि जे क़दमनि शरीफ़ जे करे त उन मदीने शरीफ़ जे अंदर महबूब जे अचण खां अॻु में यहूदी रहंदा हुआ केरु छो रहंदा हुआ मदीने यहूदी हितां जा कोई यहूद त ख़ैबर जा हुआ यहूदी त इसराइल वारे पासे जा हुआ यहूदी शाम जा हुआ यहूदी मिस्र जा मदीने में यहूदियत जो गुण बुनियादी कोन छो आया असल ॻाल्हि हीअ हुई त यहूदनि तौरेत में इंजील में ज़बूर में पढ़ी छॾियो हो त अल्लाह जो आख़िरी नबी जेको दुनिया में ईंदो उनजो आख़िरी आस्तानो ऐं मंज़िल ऐं घर मदीने में थींदो हो
सबन चो यार हलो वो सिधी में जबा वताए फकीर वारो अगु वठड़ो सबनी उतो मुजादा पाजा वतन घर बार छडे अजी मदीने में रहा तो दिल कर चई कि ईंदो तो मुस्तफा जो दीदार करे ईमान वालेगा मुझा दोस्तों दी सालन जा साल गुजरिया अल्लाह ताला जल जलालु मन वालो मुझे हबीब करीम जा सभई बार पत्ता निशान सब कुरान पाक का अगन किताबन में तौरेत में इंजील में ज़बूर में बयान फरमाए चला हा ऐ ये यहूदी पढ़ियो वेठा हा ऐ सबनी के खबर ही तयो नबी हिनन पारन पतन वारो अचण वारो आ मुझे महबूब करीम के इए सुञाणंदा हा जी पीउ मां पांजी औलाद के सुञाणंदो कुरान तो चवे यारिफूनहु कमा यारिफून अबनाहुम ये यहूदी ऐं नसारा हबीबन करीमन जे अचण खां अॻु में मुझे महबूब करीम के इए सुञाणंदा हा जीअं को माण्हू पंहिंजी औलाद के सुञाणंदो आहे उनके हिकिड़ो मुगालतो हो कहिड़ो मुगालतो हुयो त असां बनी इसराइलन में वॾो पर जेके सुञाणंदा हा मुंहिंजे हबीब खे उहो जंहिंजो असां इंतज़ार पे कयो वो नबी ही ना है वो बराबर नबी ईंदो पर ही ना है अल्लाह ताला फरमाए तो तव्हां कुछ भी खणी चओ पर मां तव्हांजे दिलनि जो मालिक आहियां तव्हां दिल में त चओ पिया त मोहम्मद सचो नबी आहे अदा हाणे ज़ाहिरी तरह इन इनकार जो को इलाज ही कोने को छाजे करे बेटा ईसा फरदा मुला मरई मां पितो फिसई पेट में ॼाणी हिकु अलाह डुबी हणी थो धूड़ में मुंहिंजा दोस्त दी त हीअ उहा ई ॻाल्हि आहे त ॼाणी वाणी जेके मुंहिंजे महबूब खे न पिया सुञाणनि उनजो इलाज ई कोन हो वरना हू पंहिंजा पाण में वेही ॻाल्हियूं कंदा हुआ हिकिड़े दफ़े मुंहिंजा दोस्त इहा बि बुखारी शरीफ़ में हदीस आहे चओ सुभान अल्लाह पाण में बनी कुरैज़ा कबीले वारा यहूदी वेठा हा बनी कुरैज़ा वारे जो घर ऐं कबीलो जेको हो सो मस्जिद कुबा जे वेझो हो जिथे मस्जिद नबवी आहे उन मस्जिद नबवी खां तकरीबन 1.5 मील 2 मील परे बनी कुरैज़ा रहंदा हा मस्जिद कुबा जे भाग में रहंदा हा पाण में ओताक में वेठा हा हेॾे आयो पति भैया तव्हां परेशान थी विया परेशान न थियो हेॾे तवजो करे पाण में वेठा इन ॻाल्हियुनि कंदे चयूं यार वापसि नथा कयो थकल आहियां असांजो दोस्त फकीर कादर बख्श मुंहिंजे ख्याल में कॾहिं इलाइक़ो तारीख़ वरिती अथई बिना भोगे अथव बिना भोगे जे बिना कूड़ जे ख़ुदा जे घर में घटि में घटि 50 दफ़ा फोन कई अथसि घणा दफ़ा घटि में घटि हूंदो बि घणो 50 दफ़ा फोन कई मूंखे कॾहिं कॾहिं फोन कंदो आहे बाक़ी मुंहिंजो भाइटियो आहे मूंसां गॾु हूंदो आहे मुंहिंजो ड्राइवर आहे उनखे तव्हां सीट में कलमी क़ुर जो घणा दफ़ा तोखे फोन कयो फकीर वीचारो असां सां मोहबत कंदो आहे ऐं मां अॼु जंहिं हाल में हुअसि न को ॿियो हुजे हा असुर कोन अचां धक कढां असां मोदी धक कढण जा होशियार असां करे उहा फोन करणो पर न मुंहिंजा मोहब्बत वारे जी दिल न टोड़गी हाणे तव्हां वरी मुंहिंजी दिल पिया टोड़ियो जो तवजो नथा करे वेहो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या कोई बनी कुरैज़ा कबीले
15 पाण में वेठा हुआ मस्जिद नबवी खां 1.5 मील परे घणो परे दादू जेतिरो वो बड़ी कुरेंदा वारा पंहिंजे कबीले में वेठा हुजूर से मस्जिद नबवी वेठो ये पाण में ॻाल्हियूं वेठा कनि छा पिया चवनि यार असां अरा हरू भरू अंधा थियाऊं आहे त सचो नबी छा चयो त आहे ये हिकिड़े चयोसि अड़े बस कर ॿुधी वठंदो ख़ुदा जो कसम मां तोखे ॾेखारण लाइ तयार आहियां हुन जो कीअं ॿुधंदो अची कीअं न ॿुधंदो हो त सॼे जहान जूं ख़बरूं ॿुधंदो माना अंदाज़ो कनि एतिरे क़दुरु मञींदा पर हसद जो इलाज ई कोन्हे हसद जो इलाज कोन्हे को मुंहिंजा दोस्त हसद जे करे इनकारी थी वेठा महबूब करीम जी ज़ात जो इनकार न उहो नबी ईंदो पर ही उहो कोन्हे को पर पुठ चवंदा आहे इहो बेटा ऐसा तरी चवा अंधन अंधूकार सजन लदो सोचनो प्यादा वनी पार प्या पर सबरिया की न सवार वो मोहब्बत साण में हार लधा लतीफ चवे मुंहिंजा दोस्तो जीअं जो मुंहिंजो हबीब आयो उन्हनि इनकार कयो हिकिड़ो मुंहिंजे महबूब करीम जी ख़िदमत में उन्हनि जो आलिम सदरो आहे उनजो नालो आहे अब्दुल्लाह बिन सलाम वो यहूदी हो ऐं यहूदनि जो वॾो आलिम हो पीउ बि आलिम ॾाढो बि आलिम पर ॾाढो बि आलिम तड़ ॾाढो बि 7 पीढ़ाए तो आलिम हो तौरेत इंजील ज़बूर सभिनी जे इल्म खां वाक़ुफ़ हो वो नबी पाक अलैहिस्सलाम जी दरबार में आयो बार पता हुन जा ॿुधल ॾिठल हा पारी पारी निशानी महबूब करीम जे चेहरे खे ॾिसी हाणे मुसलमान अञा कोन थियो आहे मुसलमान थियण अचे थो ऐं सुवाल जवाब करण अचे थो पर जीअं जो नबी पाक जे चेहरे खे ॾिठई पंहिंजे पाण खे चए थो वल्लाहि मूंखे अल्लाह जो कसम आहे इहो चेहरो कूड़े जो थी नथो सघे इहो मुहांदरो कूड़े जो नथो थी सघे जंहिंजे चेहरे मथां अनवार इलाही जी बारिश पई अचे मुझे महबूब जो हुस्न ऐं जमाल कहिड़ो हो या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुज़रल कमर ला युमकिनु सलाह कमा कान हक़्क़ुहु बाद खुदा बुजुर्ग तो ही किस्सा मुख्तसर जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे हम अर्ज की जिब्रील ने ए महजबी तेरी कसम आपा कहा कर दी दम मेरे पुता वर्जी दम बिस्यार खूबा दी दम लेकिन तो चीजें दी गई हुजूर चयो तो जिब्रील ने खबर मुंह जोड़ो कि तेरी ठोथी जवारुल बिहार वाले यहाँ रिवायत दिया जिब्रील तो चवे कल्लब तो मशारिक अल-अर्द व मगारिबहा मुझा महबूब मां मशरिक भी घुमियो आहियां मशरिक मगरिब भी घुमियो आहियां आदम अलैहिस्सलाम खां वठी तई 1.25 लख नबी भी घुमियो आहियां सोना मां ॾिठा पर मूंखे तुंहिंजे रब जी इज़त जो कसम आहे तो महबूब जहिड़ो मूं किथे ॾिठो ई कोन्हे तो जड़ो मुखे किथे नजर डाले जो नजर ना आयो आ जैके अखा ओ चवे तो मुंह तो जड़ो कोन ॾिठो आ ऐं अंधो चवंदो आ त असां जहिड़ो आ अंधा तूं त सफ़ा जॾो आ कांग खे चयो कांग जे जीव जे वञी सभिनी पखियुनि मां सुहिणो बच्चो त ॻोल्हे खणी आ ॿियो सोरी पंहिंजो कारो बच्चो खणी आयो हुजे हे सुहिणो आ माण्हू चुबड़ा थुक हुजे हे वरी तुंहिंजो सभु खां सुहिणो किथे थी पियो अंधो थी पियो आ मुंहिंजा दोस्त ही कांव खां बि अंधा आहिनि जो आमना जे लाल खे कोन था सॼाणनि
मुझे बाबू बके सुजान दा पाई बहरहाल हबीब जो चेहरो निकल जहिड़ो त हुयो ई कोन बेटा ऐसा चवंदो माण को मिट संदो ऊता ही में सोच रो अशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो पोइ सारियूं सॾ कंदो मुंहिंजो गोहार लुके चदणी मुझे बाबू करीम के न पिया सुञाणनि छाजे करे हसद रसूल मुंहिंजो आहे रसूल कंहिंजो आहे मुंहिंजो आहे अलाह साईं फरमाता रसूल कंहिंजो मुंहिंजो आहे पोइ जॾहिं मुंहिंजो रसूल आहे त मुंहिंजी मर्ज़ी जिथे मोकिलिया तव्हांखे साण छो थो थिए मुंहिंजे महबूब करीम वटि हज़रत अब्दुल्ला बिन सलाम जो आयो निशान पुछण ॾिसण उथंदे ई महबूब जे चेहरे खे ॾिसी चई ख़ुदा जो कसम आहे इहो चेहरो कूड़े जो न आहे हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तुझे बुखारी शरीफ में लिखियो पियो आहे हज़रत अब्दुल्ला बिन सलाम चयो मूंखे पक थी वई त उहो अल्लाह जो नबी इहो ई आहे पर तसल्ली कयां टके जी दांगी वठबी आहे ठुड़काए वठबी आहे त भॻल त नाहे ईमान जो मसइलो आहे ईमान थो आणियां ॾिसां उहो आहे उहो ॿियो आहे चेहरे त ॿुधायसि त उहो ई आहे पर वेझो अची चई सोना ॿ टे ॻाल्हियूं पुछणियूं सोना ॿ टे ॻाल्हियूं पुछणियूं हल ऐं मूंखे पक्का तव्हां नबी खां सवाइ ॿिए खे मालूम बि के न मूंखे ॿुधायो पाण फरमाइनि था कहिड़ी अल्लाह तबारक व तआला जन्नतनि खे पहिरीं पहिरीं महिमानी कहिड़ी खाराईंदो पंहिंजे मुल्क जो रवाज आहे न माण्हू ईंदो त हाली फिलहाल में दर तकड़ में थधो पाणी पीआरींदा आहियूं पोइ पुछंदा हुआसीं चांहि पीअंदे बोतल पीअंदे मानी खाईंदे छा कंदे असां जहिड़ो को थी वियो चइसीं थधो पीअंदो या गरम अॻे पुछो थधो पीअंदो हाणे इन में बि अटकल अथव इन में बि मन चवेसीं न ज़रूरत ई कान्हे त भई ॿिन्ही खां छुटी पव थधो पीअंदो या गरम हो बि अॻियां मां जहिड़ो कि मानीअ खां अॻु में थधो मानी खां पोइ गरम टी घड़ी छॾीसीं उथंदे कान का शइ महिमानी में पेश कबी आहे या रसूल अल्लाह तव्हां जेकॾहिं अल्लाह जा सचा नबी आहियो तव्हांजो चेहरो त ॿुधाए थो त तव्हां वेही आहियो पर हिकिड़ो सुवाल मूंखे ॿुधायो त जन्नत में पहिरीं पहिरीं महिमानी जेका थींदी छाजी थींदी हुज़ूर साईं फरमाइनि था सभ खां पहिरीं पहिरीं महिमानी जन्नत जी महिमानी जन्नतुनि जे वास्ते अल्लाह तबारक व तआला मच्छीअ जी आनी जेके पाण चवंदा आहियूं पल्ले वारी छा में थींदी आहे ॿी मच्छी में कान थींदी आहे पल्ले में थींदी आहे महबूबन करीम फरमाते हैं सब खां पहिरियां जेको जन्नत में महिमानी थींदी सा उहा मच्छी हूंदी ऐं मच्छी जी आनी हूंदी उहा हिकिड़ी मच्छी अलाह एॾी तयारु कई आहे जो सभु जन्नत वारा खाईंदा हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तो बस मूंखे 16 आना पक थी वई त अल्लाह जो सचो बात टे ॿिया बि सुवाल आहिनि अॻिते पर मां मुख़्तसर थो कयां हुज़ूर करीम खे चई कि हाणे मां मुस्लमान आहियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पर हाणे तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां कहिड़ो कि सभु जेके मदीने वारा यहूदियुनि से मुंहिंजा मुरीद आहिनि मां उन्हनि जो पीर आहियां अबे ॾाॾे असां हिननि जा चङा आहियूं मुंहिंजे ईमान खे ज़ाहिर न कयो मूंखे तव्हां लिकाए वेहारियो ऐं इन यहूदनि खे घुराए ऐं इन्हनि खे चओ त ईमान आणियो मां नबी आहियां हू चवंदा असांखे पक कान्हे पोइ तव्हां चइजो भला ॾियो ख़बर तव्हां में हिकिड़ो आलिम आहे अब्दुल्लाह बिन सलाम भई चवंदासीं उहो असांजो वॾो आहे बुज़ुर्ग आहे पीर आहे मुर्शिद आहे पोइ तव्हां वरी चइजो भला जे उहो ईमान आणे त
जरूर चौंदा जेकॾहिं उहो ईमान आणींदो त असां बि आणींदासीं मुंहिंजा बाबा एतिरो चवंदा मां हेॾो ज़ाहिर थींदो महबूबन करीमन फरमा ठीक आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे नबी सही हिकिड़े पासे वेहारे उन्हनि जा जेके रईस हा नवाब हा सभु सोणे नबी सही घुराया ऐं पाण खे फरमायो बाबा मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां अवां जंहिंजे इंतज़ार में मुल्क छॾे मदीने में थी वेठा आहियो अॼु तव्हां मुंहिंजे मथां ईमान आणियो सभिनी चयोसीं हा असांखे पक कान्हे पक कयूं त पाण फरमाऊं भला ॾियो ख़बर अब्दुल्लाह बिन सलाम खे सुञाणो था चवण लॻा हा साईं हा सुञाणूं था हुवा आलमुना व इब्नु आलमना हुवा खैरुना व इब्नु खैरना ऐं अल्लाह साईं तोखे त मुंहिंजा प्यारा सोना अल्लाह तबारक व तआला तोखे ज़िंदगी बख़्शे इहो अब्दुल्लाह बिन सलाम असां में वॾो आलिम आहे ऐं असांजे वॾे आलिम जो पुटु आहे ऐं असां यहूदनि में सभिनी में भलो आहे ऐं इन जो पीउ बि ॾाढो भलो हो पाण जेकॾहिं उहो भला मूंखे मञे त नौज़ बिल्लाह उहो वरी कीअं मञींदो भला पाण भला मञे भला उहो तव्हांखे मञे त असांजो वॾो आहे जे मञी त पोइ असीं बि मञींदासीं बस हुननि जो इहो चवण हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम ॿाहिरां आयो दरवाज़ो खोले चई ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम जे मथां कलमो भरे ईमान आणे छॾी हुनजो कलमो भरण ऐं हुननि जो चवण हाज़ा अजहलना व इब्नु अजहलना सही ही असां में वॾो जाहिल आहे हिन जो पीउ बि जाहिल हो ही असां में तमामु बुरो आहे ऐं हिन जो पीउ बि सभिनी में बुरो हो मुस्तफ़ा फरमाइनि था तव्हांजे चवण सां बुरो कोन थींदो ही त उहो आलिम आहे जंहिंजे लाइ क़ुर में अल्लाह ताला फरमाए थो सभिनी खां वधीक हिनखे अजुर मिलंदा हिकिड़ो अजुर अॻियनि नबियनि ते ईमान आणण जो ॿियो मुंहिंजे मथां ईमान आणण चवण जो मतिलबु छा आहे त हू एतिरा हासिद हुआ जो महबूब करीम जे अचण खां पोइ सभु फिरी विया ऐं महबूब खे मञी न पिया हुननि छा कयो पंहिंजा जादूगर घुराए उन जादूगरनि खे चयो त तव्हां पंहिंजे यहूदियत वारे जादू जे ज़ोर ते हे जेके मुहाजिर हिजरत करे आया आहिनि इन ते अहिड़ो जादू कयो जो हिननि जे घर में ॿार ॼमे ई न जादू पंहिंजी जाइ ते असर कंदो आहे बुरो असर कंदो आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सहाबन किरामन जे मथां जादू कयूं नतीजो छा निकितो 3 साल गुज़री विया कंहिं बि असहाबी जे घर में ॿार न ॼाओ ॿार थे 2-3 महीने किरी पवे जे 10-11 महीने खां ॼमे बि त 2-3 ॾींहं में मरी पवे या वरी ॼमे त लूलो लंगड़ो बीमार ॼमे जो 8 ॾींहंनि खां पोइ गुज़ारे वञे ऐं हुन बाक़ाइदे पूरे मदीने में प्रोपगंडा कई कहिड़ी प्रोपगंडा कयूं त हाणे मुस्लमाननि जे घर में ॿार ॼमंदो ई कोन असां जादू करे छॾियो अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रिल नफ़्फ़ासात फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी في صدور الناس من الجنة والناس जेकॾहिं इन्हनि जादू कयो आहे त मां रब करीम वरी जादू जो ट्रोड़ बि नाज़िल फरमायो तूं पंहिंजी उम्मत खे इहो सबक़ पढ़ा जेको पढ़ंदो तंहिंखे जादू कोन कंदो खुदा जे हबीब करीम जे
गुलामन के मुझे हबीब ये बई सूरत को सिखारियो पर सब घर में पढ़न लगा मुझा दोस्तों रीरो कुछ ॾियण खां पोइ 3 साल गुज़री विया 3 सालनि खां पोइ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े सहाबी जो नालो आहे हज़रत ज़ुबैर बिन अल अवाम उन्हीं जे घर में बचड़ो ॼाओ अयो मदीने में मुहाजिरन के पहिरियों बचो ॼाओ जेको सेहतमंद सही सलामत 3 सालन जे तवील इंतजार खां पोइ मुंहिंजा दोस्तों उनखे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सहाबी हज़रत ज़ुबैर बिन अवाम उन जे घर में बचड़ो ॼाओ आहे ज़ुबैर खे ख़ुशी आहे उन पंहिंजे बचड़े खे वेचारे सेजारे कपिड़ा पाराए सिधो नबी करीम जी दरबार में खणी आया या रसूल अल्लाह ही बचड़ो ॼाओ आहे हबीब करीम अलैहिस्सलाम उन बचड़े खे पंहिंजे कच्छ में खयो आहे कच्छ में खणी महबूब कतल घुराई आहे खारक घुराई आहे खारक घुराए महबूब चबाड़ी आहे चबाड़े 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 सफ़ा नरम करे उहा कढी हुज़ूर करीम उन जे वात में विधी आहे पाण फरमाए था सभ खां पहिरीं पहिरीं खोराक हिन जे पेट में मां मोहम्मद जी लुआब शरीफ़ ऐं नालो मां मोहम्मद रखांसि थो अब्दुल्लाह साथुल खास अब्दुल्लाह बिन ज़ुबैर सच्चे रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजा दोस्त पुट त आहे ज़ुबैर जो पोटो आहे अवाम जो पर तोखे इहो बि ॿुधायां त ॾोहिटो आहे सिद्दीक़ अकबर जो जौन महबूब करीम जे दरबार में मस्जिद नबवी में खणी आया हजरत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर के महबूब उनके पांजी लुआब शरीफ विधी तो पूरे मक्के के गली गली में खबर पइजी वई तो ज़ुबैर के घर फुट जाओ खुदा जो कसम मां तोखे हिकड़ी हदीस न 20 हदीसूं ॾेखारियां अॼु मदीने जे मुहाजिरन अंसार जे घरनि में ईद हुजे ईद छा हुई चओ सब खुश था जेते हिननि चयो हो त जादू करे असांजी नस्ल खुशी कई आहे हिन जो नस्ल बंद करे छॾियो आहे अॼु अल्लाह असांजे सहाबी भाउ जे घर में बचड़ो ॾिनो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ मदीने खां ॿाहिरि पंहिंजे बाग में बीठो हो कंहिं ॻाल्हि कई ओ साईं तुंहिंजी न्याणी हज़रत बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पुटड़ो ॼाओ आहे ख़ुदा जो कसम अबू बकर पंहिंजे बाग जो कारोबार फिटो कयो आहे ओ कुरानो मुड़सु भजंदो भजंदो घर कोन थो वञे सिधो रसूलुल्लाह जी दरबार में आयो आहे अॼु हुज़ूर खे मुबारक ॾिनई महबूब जो अबू बकर तोखे बि मुबारक हुजे ऐं तुंहिंजे घोट खे उथंदे ई मां मोहम्मद करीम दुआ फरमाए छॾी सॼे मदीने में ईद जो सुभान अल्लाह ॾाढो जो सॼे मदीने में ख़ुशी आहे त अॼु ज़ुबैर जे घर पुट ॼाओ आहे मुसलमानों का गौर कयो जे ज़ुबैर जे घर अब्दुल्लाह ॼमे त मदीने में साईं भी खुशी करे हज़रत सिद्दीक़ भी खुशी करे सहाबा भी खुशी कन पोइ असां छो न खुशी कयूं जो हज़रत अब्दुल्लाह जे घर मोहम्मद ॼाओ चओ सुभान अल्लाह अब खुशी कजे या न कजे बाबड़ा चवंदा अबा नबी जो मीलाद उर्स महबूब जो अबू बकर कयो उमर कयो उस्मान कयो अली कयो पोइ तव्हां छो था कयो उन्हनि जो कोन कयो ओ बेवकूफ़ नबी जे उर्स जी ॻाल्हि थो करी महबूब करीम अलैहिस्सलाम जे सहाबी जे घर पुट ॼमे त सॼे मदीने में ख़ुशी आहे हबीबन जे सदके मुझे महबूब करीम सहाबा जे घर में पुटड़ो जाओ तो खुशी थी या न थी खुशी असां के वो खुशी है हजरत अब्दुल्लाह ज़ुबैर जो पुट जाओ तो रुगो अब्दुल्लाह जे घर खुशी है ओ ज़ुबैर जे घर खुशी है तो रसूलुल्लाह जाओ तो जहान में खुशी है गद्यों को ते बतारा बती चाहे बिजली मोहम्मद मिठे जी दिखी तेज तजली चमना चैल तरफल में चमकार दिया मोहम्मद जे सदके
लजल सार तीरा मोहम्मद अचीरो बेड़ा पार दिया। सुभान अल्लाह। उठी बूंद बरसात बरसन बहारो पखी पौड़ में कल्दा बोलू बजारो तेरा गुल्ला गुलाबी से गुलजार तीरा मोहम्मद अचीरो बेड़ा पार दिया। सारे जगह में जान लजल सार तीरा मोहम्मद अचीरो बेड़ा पार दिया। वतन खैरा खैरा तब इसकी आया गमल के मिटाना लगम दीना आया दिल भरज आए दीदार दीरा मोहम्मद जे सदके मेरा पार दीरा। सारे जगह में जान लजल सार तीरा मोहम्मद अचीरो मेरा पार दिया। जरा असांखे त ईद ईद जे अब्दुल्लाह बिन ज़ुबैर हज़रत ज़ुबैर जे घर में ॼमे त मदीने जे घर घर में ख़ुशी आहे। जे रसूलुल्लाह ॼमे त उम्मत जे बि घर घर में ख़ुशी आहे। जेकॾहिं अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे ॼमण ते मदीने वारनि ख़ुशी कई ऐं इन्ही खे कंहिं बिदअत कोन चयो त मुस्तफ़ा जे ॼमण ते ख़ुशी करण खे बि बिदअत कोन चइबो। अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे ॼमण सां यहूदनि जो तिल्सम ख़तम थी वियो। हुननि चयो त मुसलमाननि जे घर कोन को ॼमंदो ऐं नबी करीम जे ॼमण सां सारे जहान मां कुफ्र ख़तम थी वियो। महबूब जे सदके ईदूं थी वियो। मुंहिंजा दोस्त हिन महीने में उन्हीं हजरत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जी वफ़ात आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। उन्हीं अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खे मुंहिंजा दोस्त वीर मुंहिंजा भाउ मुंहिंजा सॼण साईं अल्लाह पाक पाण जे घुरायो। उनजी शहादत जो हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो आहे। पोइ कॾहिं वरी को टाइम हूंदो त तव्हांखे ॿुधाइबो। पर हिन महीने जे मुनासिबत सां दिलि चयो त जंहिं भलारे महीने में भलारे जहान छॾियो आहे उनजी हिकिड़ी ॿ ॻाल्हि ॿुधायां त मिड़े तव्हां असांजो बि ईमान ताज़ो थी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हक़ीक़त में पीउ ऐं माउ खे जेकॾहिं ख़तम ॾियारिजे त अहिड़े नमूने सां ॾियारिजे जो क़ुर जे हाफ़िज़नि जूं पगूं बि ॿुधाइजनि। मुंहिंजे मदीने वारे साईं जो मीलाद बि मल्हाइजे ख़ैरात बि कजे ऐं अबे अम्मा जे रूह खे ईसाल सवाब बि कजे। ख़ुदा जो कसम आहे हे मुंहिंजे हबीब जी महफ़िल मुहबत वारी जो ज़िक्र ख़ैर जॾहिं साईं कादिर बख़्श जे माउ ऐं पीउ खे ख़बर पवंदी जन्नत में त उहे बि उते झूमंदा हूंदा। अल्हम्दुलिल्लाह असांजे बचड़े असांजे वफ़ात जे करे ऐं असांखे ख़त्मे ॾियारण जे करे महबूब जो मीलाद मल्हायो। हबीब जी तारीफ़ कई आहे। अल्लाह रसूल जो क़ुर पढ़ियो आहे। हक़ ऐं सच जो ॻाल्हियूं थियूं आहिनि। इंशा अल्लाह अज़ीज़ इन ज़िक्र ख़ैर जे सदके ख़ुदा उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाईंदो। अव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त पंहिंजे माउ ऐं पीउ खे यादि कंदा कयो। जंहिंजो माउ ऐं पीउ जहान छॾे विया हुजनि उनजो फ़र्ज़ु आहे त हिन तरीक़े सां यादि करे। जे माउ ऐं पीउ जहिड़ा हुजनि त पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करे। हुज़ूर फरमायो आहे जन्नत वठणी थी त माउ ऐं पीउ जा पेर वठ। उनजे पेरनि जे हेठां असां जन्नत रखी आहे। अल्लाह साईं तव्हांखे असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए।